सिंध हुकूमत सूबे में रजिस्टर्ड 90,000 मुस्तहिक माण्हुनि खे 14,000 रुपया जारी करे छॾिया आहिनि। सूबाई ज़कात फंड मां 1 अरब 26 करोड़ रुपया सिंध बैंक जे अकाउंट्स में मुंतकिल कया विया, जॾहिं त रजिस्टर्ड 90,000 हक़दारनि खे 14,000 रुपया ॾिना वेंदा। मुस्तहिक पंहिंजे ज़कात कार्ड ऐं सुञाणप कार्ड ज़रिए सिंध बैंक मां रक़म वसूल करे सघनि था। ख़बर ते पहुचायूं पिया। सिंध हुकूमत सूबे में रजिस्टर्ड 90,000 मुस्तहिक माण्हुनि खे 14,000 रुपया जारी करे छॾिया आहिनि। सूबाई ज़कात फंड मां 1 अरब 26 करोड़ रुपया सिंध बैंक जे अकाउंट्स में मुंतकिल कया विया। रजिस्टर्ड 90,000 हक़दारनि खे 14,000 रुपया ॾिना वेंदा, जॾहिं त मुस्तहिक पंहिंजी ज़कात कार्ड ऐं सुञाणप कार्ड ज़रिए सिंध बैंक मां रक़म वसूल करे सघनि था। ख़बर ते पहुचायूं पिया। सिंध हुकूमत सूबे में रजिस्टर्ड 90,000 मुस्तहिक माण्हुनि खे 14,000 रुपया जारी करे छॾिया आहिनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। सगीर चांडियो असांखे जॉइन कयो आहे। सगीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हुकूमत पारां सिंध में रजिस्टर्ड 90,000 मुस्तहिक माण्हुनि खे 14,000 रुपया जारी कया विया आहिनि। सूबाई ज़कात फंड मां 1 अरब 26 करोड़ रुपया जेके आहिनि उहे सिंध बैंक जे अकाउंट्स में मुंतकिल कया विया आहिनि, जंहिंखां पोइ जेके सिंध में 90,000 हक़दार आहिनि जेके उन्हनि खे 14,000 रुपया जारी कया विया आहिनि। रजिस्टर्ड जेके मुस्तहिक पंहिंजी ज़कात कार्ड या शनाख्ती कार्ड जे ज़रिए सिंध बैंक मां जेके आहिनि उहा रक़म जी वसूली कंदा। उनखां अलावा सिंध में जेके 90,000 ग़रीब ऐं मुस्तहिक रजिस्टर्ड जेके थियल आहिनि उन्हनि खे 14,000 रुपया ॾियण वारो अमल शुरू कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी सगीर चांडियो तफ़सील जे लाइ।